अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात प्रोग्राम महरान या रागी साण करे आवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच सागी सिक कई पुरखलूस जज्बन सां जी मुझे साईं महरान जे रागी में हस्ब मामूल हस्ब दस्तूर असो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब मौजूद है। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, मेहरबानी अशरफ। कीअं तबियत सेट आहे? ख़ुशि आहियो? क्लास मौला जो करम है। नसीर साहब अॼु दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं ऐं तव्हांखे त ख़बर आहे त अॼु पाण हिन प्रोग्राम में सिंध छा हिंद जे तमामु वॾनि जी हाँ, नाले वारे गायकनि खे यादि कंदासीं। सुभान अल्लाह। पहिरें हिसे में पाण ज़िक्र कंदासीं ख़ान साहब आशिक़ अली ख़ान जो, सुभान अल्लाह। ऐं ॿिए हिसे में ज़िक्र कबो तमामु वॾो हवालो जी हाँ, जनाब ख़ान साहब बड़े ग़ुलाम अली ख़ान जी जी त जेका बि रोशनी आहे तव्हां असां कोशिशि कंदासीं त ख़ान साहब जी ज़िंदगी ते उनजे फ़न ते ॻाल्हाईंदासीं। त नसीर साहब हाणे आउं सम्झां थो त उनजो तारुफ़ आहे, तव्हांखे बि ख़बर आहे ख़ान साहब आशिक़ अली ख़ान जेको आहे सो तालुक़ त सिंध सां न हो, पर हू जेको हो हुनजी जेका सुञाणप हुई जेका सा सिर्फ़ु सिंधी सुञाणप हुई। जी हाँ, जी जी अशरफ ॾिसो, असीं उस्ताद आशिक़ अली ख़ान या उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान या उस्ताद उमेद अली ख़ान, इहे त वॾा नाला आहिनि। मलका मौसीक़ी रोशनारा बेगम, पर इन्हनि सभिनी ते ॻाल्हाइण खां पहिरीं पाण खे ॾिसणो आहे त हीअ जेके क्लासिकल गवैया हुआ इहे इन्हनि छा पे ॻायो। छाकाणि त असीं पंहिंजे ज़माने में त गीत ग़ज़ल काफ़ी वाईअ जी गायकी ॾिसूं था न, पर हिकिड़ो जेको शुद्ध राग, हिकिड़ो पको राग जंहिंखे पाण मौसीक़ी जी ज़बान में ख़याल गायकी चवंदा आहियूं अशरफ, त ॾिसजे त नंढो खंड जंहिंमें इंडो पाक ॿई शामिल आहिनि, त ख़याल गायकी किथां शुरू थी, कंहिं कई? मिसाल तौर ते हज़रत सुल्तान हुसैन शर्की जीअं मौसीक़ी जी तारीख़ असांखे ॿुधाए थी त उन ख़याल गायकी ईजाद कई। ख़याल माना हिकिड़ो राग आहे जेको हीअं फैलाइबो आहे, सुरनि में फैलाइबो आहे, पोइ बलम्पत हूंदी आहे माना आहिस्तगीअ सां, पोइ हुनजी दुरुत थींदी आहे, उन ते राग उहो ख़तमु थींदो आहे ऐं सम ते मुकाईंदा आहिनि। ख़याल गायकी खां पोइ वरी ठुमरी ईजाद थी, ठुमरीअ खां पोइ ग़ज़ल ऐं गीत, लाइट क्लासिकल ऐं इहे हल्का फुल्का जेका मौसीक़ी आई, त इहो आहे सॼो मौसीक़ीअ जो जहान। बेसिक जेका तव्हां ॻाल्हि पे वॾे में वॾो जहान सो ख़याल गायकी आहे। पर जॾहिं अञा इंसान खे म्यूज़िक सां दिलचस्पी थी त पोइ धर्मी लिहाज़ खां हुननि धुरपद जेको डमरू या पखवाज या जेको हिकिड़ी तबले जी हिकिड़ी जेका अवाइली शिकिल आहे उन ते राग थींदो हो, उनखे असीं जीअं मूं चयो त उनखे धुरपद गायकी चई वेंदी हुई। पर इन मौसीक़ीअ खे संवारण ऐं सुधारण वारियूं जेके हस्तियूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे असांजा ॿुधंदड़ एॾा ज़हीन आहिनि, यकदमि चवंदा त हज़रत अमीर खुसरो जंहिं सितार ईजाद कयो, जंहिं पखवाज खे ॿिनि हिसनि में विराए तबलो जा नर ऐं मादी बनाया ऐं कवाली बि हुन ईजाद कई। मन कुंत मौला फहाज़ा अली मौला, हुन ख़याल, इहो ख़याल आहे। मन कुंत मौला कौल आहे, कौल जंहिंखे हुन कवालीअ जी सूरत ॾिनी, ऐं इहो सभु कुझु हू पंहिंजे महबूब सुबहानी हज़रत निज़ामुद्दीन औलिया, तव्हांखे ख़बर आहे त बरे सग़ीर में चुश्तिया ख़ानदान वटि मौसीक़ीअ जो रवाज आहे। ॿिया जेके तरीक़त जा नमूना आहिनि, मुख़्तसरनि चऊं त नक्शबंदी आहिनि, कादरिया आहिनि, सुहरवर्दी आहिनि, उन्हनि वटि सिर्फ़ु समा आहे, कन ते हथ रखी मौलूद ऐं मनाजात पढ़ण जो आहे। पर चुश्तिया सिलसिलो बरे सग़ीर में अहिड़ो पैदा थियो जंहिं पंहिंजे लाइ मौसीक़ी जा दरवाज़ा खोलिया, ऐं पोइ क्लासिकल ऐं हज़रत अमीर खुसरो जी जेका मौसीक़ी आहे उहा छांइजी वई। ऐं क्लासिकल मौसीक़ीअ जे लाइ असीं दिलि सां न, पूरे हुज़ूर सां चऊं था ऐं पूरी तहक़ीक़ सां चऊं था त हूअं असीं जेकॾहिं हिंदुस्तान वेंदासीं त असांखे वॾा पका गवैया हिंदुस्तान जा नज़र ईंदा, पर क्लासिकल मौसीक़ीअ ते उहा चाहे ॻाइण वारी हुजे चाहे वॼत वारी हुजे, उहा उनजो वॾे में वॾो कंट्रीब्यूशन मुसलमाननि जो आहे। कहिड़नि जो आहे? हज़रत सुल्तान हुसैन शर्की, हज़रत अमीर खुसरो, वरी उन खां पोइ दहली घराणे जा जेके उस्ताद मोहम्मद ख़ान, उस्ताद बुंदू ख़ान, वरी अचो त रोशनारा बेगम, किरियाना ख़ानदान, ख़ान साहब अब्दुल करीम ख़ान, पोइ वरी सभु जेके असीं पटियाला घराणे ते जेकॾहिं मोटी जेको असांजो अॼोको मौज़ू आहे उहो आहे उस्ताद आशिक़ अली ख़ान ऐं उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान। त हाणे जेकॾहिं तव्हां अॻिते वधाईंदो ॻाल्हि खे वधाईंदासीं। ठीकु आहे, हाणे तव्हां ॻाल्हि खे माना पाण तव्हां शुरू कयो आहे, त हाणे छो न उस्ताद आशिक़ अली ख़ान जे
आवाज़ में हिकिड़ो लाजवाब कलाम ॾिसूं ॿुधूं था, उन खां पोइ वरी पाण गुफ़्तगू कंदासीं। दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था ख़ान साहब आशिक़ अली ख़ान जी ही नायाब काफ़ी। हर दम तैको याद करे हर दम को याद करे हर दम को याद करे हर दम तैका याद करे लगे तनु अंदर विच तार या दिल भर में केड़वा ढोलन मिल वाले देदा वाले भेद करे धन जठिना रथिया निरुबार या जठिना रथिया निरुबार या दिल बरु मिलू दिलवा दिल बरु दिल बर मिल से जिथा होते उठा वैसा हर दम तैको याद करे था ॾाढी तनु अंदर विच तार या दिल बर मिल से दिल बर दिल बद वेलकम बैक। साहब हाणे थोरो मुतारुफ़ पियो आहे, जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो जेको असां दोस्तनि खे ॿुधायूं त रेडियो पाकिस्तान लाहौर क़ौमी रसिदगी राब्ते ते उस्ताद आशिक़ अली ख़ान जी यादि में जेको प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो हो उन में संदसि जग मशहूर काफ़ी जादू लाए विया जीअ में बि शामिल हुई। ताननि जे उन बरसात में सुरनि जे उन बरसात में शाह लतीफ़ जी उन शाहकार काफ़ी लाइ ख़ान साहब आशिक़ अली ख़ान सिंधी मौसीक़ी जे सुर इस्तेमालु कयो ऐं छा त ॻायो जो असुलु वाह वाह सुभान अल्लाह थी वई। ख़ान साहब आशिक़ अली ख़ान पटियाला रियासत जे उस्ताद फ़तेह अली ख़ान जे घर में 1892 धारे जनम वरितो। संदसि वालिद फ़तेह अली ख़ान बरे सग़ीर जो बरख गवैयो ऐं रियासत पटियाला जे महाराजा जो दरबारी गायक हो ऐं जर्नेल वारो ख़िताब खेसि राजा तरफ़ां मिलियल हो। ख़ान साहब आशिक़ अली ख़ान जे वालिदैन जो इंतकाल संदसि बालकपणे में ई थी वियो हो, सो खेसि सरदारा बाई पालियो ऐं निपायो। जा फ़तेह अली ख़ान जी शागिर्दानी हुई ऐं जॾहिं सरदारा बाई बि अल्लाह खे प्यारी थी वई त ख़ान साहब आशिक़ अली ख़ान खे पंहिंजी यतीमी जो अहसासु वराए वियो, सो लाहौर हलियो आयो जिते संदसि जुज़वी तौर ख़ानदान जा कुझु अफ़राद आबाद हुआ। आशिक़ अली ख़ान जवान थींदे ई फज़ूलियात छुड़वागी खे अपनाइण लॻो हो ऐं कुझु साल एबनॉर्मल ज़िंदगी तौर बि गुज़ारी।
लगातार 5 साल सेवण शरीफ़ में बि गुज़ारी ऐं सिंध जे माहौल ऐं मौसीक़ी खां वाक़ुफ़ु थियो त सिंधी काफ़ी कलाम बि ॻाइणु लॻो हो ऐं सेवण शरीफ़ जे आसपास जूं फ़क़ीरानियूं महफ़िलूं बि ॻाइणु लॻो हो। हू मुसाफ़िरनि वांगुरु ईदनि बरादनि ते लाहौर अचणु लॻो हो। किन दोस्तनि तानू ॾिनुसि त तूं बर सगीर जे बरख कलाकार जो फर्ज़ रही ऐं गज़ल गीत ॻाई पियो। दोस्तनि जे उन ताने खेसि झूरे विधो ऐं हू होरियां होरियां माॻ ते मोटणु लॻो। उहा अलाए त कहिड़ी अलहामी कैफ़ियत हुई जंहिं आशिक़ अली ख़ान खे आशिक़ अली ख़ान बणाए छॾियो ऐं लाहौर में संदसि खे शागिर्द बणिया त हू बिला शक त पंहिंजी ज़िंदगी ॾांहुं वापसि मोटी आयो। संदसि उस्ताद आशिक़ अली ख़ान तोड़े जो बर सगीर जे नामवर गवेन जे पहिरीं सिफ़ में शामिल हुअण जो हवालो कमायो हो ऐं पंहिंजे राग जूं महफ़िलूं कयूं हुयूं। पोइ हुन सिंध खे न विसारियो हो ऐं पोइ हुतां भेरा भरींदो रहियो। सिंध में संदसि शागिर्द बि बणिया हुआ जिन में रोहड़ी में खेतू ख़ान, नवाबशाह में ग़ुलाम रसूल नवाबशाही, मटियारी में साईं मोहम्मद ज़मा हाशमी, हैदराबाद में नवाब अख्तर, गुलज़ार फ़तेह, मीरपुर ख़ास में बिलावल बेल्जियम ऐं ॿिया। जॾहिं त लाहौर में फरीदा ख़ानम, ज़ाहिदा परवीन, ग़ुलाम अली ख़ान वग़ैरह बि जुज़वी तौरु खांसि सिखिया ऐं कुझु हुननि पिरायो। उस्ताद आशिक़ अली ख़ान सिंध खे पंहिंजो घर चवंदो हो ऐं सिंध में महफ़िलूं बि कंदो हो। साईं ग़ुलाम रसूल शाह जीलानी जूं मीरपुर ख़ास पबनि में सजायल महफ़िलूं, भिटाई पीरनि जूं हाज़िरियूं, साईं मोहम्मद ज़मा जूं मटियारी में तवील कचहरियूं ऐं महफ़िलूं खे सदाईं यादि रहंदियूं हुयूं। उते ॾींहंनि जा ॾींहं, महीननि जा महीना क़याम कंदो हो। सादो सभा जहिड़ो उस्ताद हो, जहिड़े तहिड़े हाल में बि ख़ुशि रहंदो हो। सिंधी मौसीक़ी सां खेसि जज़्बाती लॻाउ हो। सिंधी काफ़ियूं ॻाइण ऐं हिज़ मास्टर वॉइस कंपनी में उहे हुन काफ़ी रिकॉर्ड करायूं ऐं सिंध में ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान खेसि वणंदो हो ऐं खेसि चवंदो हो त ख़ैरू ख़ान तुम गाओ तुम में रोऊं। वराहगी खां अॻु होम स्टेट हॉल हैदराबाद में चवनि था त हिकु क्लासिकल मौसीक़ी जी महफ़िल थी हुई। उन महफ़िल जी सदारत जोधपुर जे महाराजा खे सौंपियल हुई। उन महफ़िल में बेबो ख़ान जी सिफ़ारिश ते आशिक़ अली ख़ान खे फ़क़ति 15 मिंटनि जो वक़्तु ॾिनो वियो हो। आशिक़ अली ख़ान राग मालकोस जा सुर विखेरिया त मुक़ररु टाइम ते हुन सिर्फ़ सुर विखेरिया हुआ, अञा ॻाइणु शुरू ई न कयो हो। आशिक़ अली ख़ान राग खे तवालत ॾिनी ऐं तराने समेत 1 कलाक राग मालकोस जो सहर मुकायो त वाह वाह थी वई ऐं राजा ख़ुशि थी पंहिंजे पातल ताज मां कुझु हीरा छिनी खेसि इनाम तौरु ॾिना। बाद में आशिक़ अली ख़ान कुझु वक़्त लाइ राजा जो दरबारी गवैयो बि थी रहियो। गॾियल हिंद जे हिकु राजा क्लासिकल मौसीक़ी जी महफ़िल कोठाई हुई ऐं हिंद जे नामवर गवैयनि खे सॾायो हो जिन में आशिक़ अली ख़ान बि शामिल हो। महफ़िल शुरू थियण वक़्तु इहो शर्त विधो वियो हो त अहिड़ा राग ॻाइजनि जिन ते नालो ॾियणु मुश्किल हो। बर सगीर जा नामवर मुश्किल पसंद गवैया पंहिंजी रागदारीअ में मुश्किल पसंदी खे आज़माईंदा रहिया। आशिक़ अली ख़ान जो वारो आयो त हुन सिंध जो ख़ालिस राग कोहियारी पेश कयो ऐं उन राग खे को बि गवैयो नालो ॾेई न सघियो। जॾहिं आशिक़ अली ख़ान उन राग जो नालो कोहियारी ॿुधायो त एतिराज़ वराए वियो त कोहियारी त राग ई नाहे। आशिक़ अली ख़ान वज़ाहत कंदे चयो त कोहियारी काफ़ी ठाठ जो राग आहे ऐं काफ़ी ठाठ हिंद जे संगीत जो मोतबर राग आहे। सिंध में काफ़ी कसरत सां ॻाई वेंदी आहे। उन वज़ाहती बयान ते महफ़िल जा शुरकाउ हिक ॿिए खे ॾिसंदे ई रहिजी विया ऐं आशिक़ अली ख़ान मुक़ाबिलो मारे सिंध मोटी आयो। आशिक़ अली ख़ान ज़ाती ज़िंदगी में सादो सभा जहिड़ो ख़ुशि अख़लाक, ख़ुशि लिबास शख़्स हो। पतलून ऐं कोट पाईंदो हो ऐं बेहद ख़ूबसूरत लॻंदो हो। सखी वरी अहिड़ो जो कंहिं साइल जी सदा ते जिस्मानी लिबास ॾेई गोॾ ऐं गंजीअ में हुजण खे बि पसंदि कंदो हो। संदसि सादगी ऐं फ़क़ीरानी मिज़ाज जूं ॻाल्हियूं ॻिणण खां ॿाहिरि आहिनि। पूरालो बि अहिड़ो जहिड़ो सिंधु दरिया पूर पवंदो हुउसि त वञी लाहौर में निकिरंदो हो ऐं सुबुह जो अची हैदराबाद ते वरी मोटी निकिरंदो हो ऐं खेसि माया सां त का ॻाल्हि दिलचस्पी कान हुई। राग जे हवाले सां आशिक़ अली ख़ान संगीत जो दरिया हो ऐं उहो सागर हो जंहिंखे हेसि ताईं को बि उबूर ई न करे सघियो आहे। बिला शक त हू पंहिंजे वक़्त जो तान सेन हो जंहिं पंहिंजे मधुर ताननि, ख़ूबसूरत रमज़ुनि ऐं मिठियुनि मुल्कनि सां हिंद जे राजाउनि, महाराजाउनि ऐं सिंध जे नवाबनि ऐं मौसीक़ी शनास माण्हुनि खे मोहे विधो हो।
आशिक़ अली ख़ान पंहिंजे जीवन सफ़र में फ़नी सफ़र जो तना मुसाफ़िर हो। शादी बि कोन कयईं, ॿारड़ा बि कोन ॼणियईं। खेसि इश्क़ हो त फ़क़ति राग सां, जंहिं खेसि नालो ॾिनो हो ऐं हवालो बि ॾिनो हो। लाहौर में पटियालवी घराणे जा फ़तेह अली ख़ान, हामिद अली ख़ान ऐं ॿिया पंहिंजे ताया आशिक़ अली ख़ान जे राग जो मकतब हलाए रहिया आहिनि। बिला आख़िर 10 मार्च 1948 ते बर सग़ीर जो ही फ़क़ीर मंश गवैयो उस्ताद आशिक़ अली ख़ान 56 सालनि जी उमिरि में हितां हलियो वियो। खेसि लाहौर जे मिरासिया क़ब्रिस्तान में मिटी माओ हवाले कयो वियो। नसीर साहिब ही थोरो मुख़्तसर तारुफ़ जेको असां पेश कयो, त छो न हिकिड़ो कलाम जेको आहे ॻाल्हायूं था। त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था ख़ान साहिब जो ही यादगार कलाम। तुम मद शादे वेलकम बैक। नसीर साहब, जीअं त ख़ान साहिब आशिक़ अली ख़ान ते पाण थोरो तारुफ़ पेश कयो, ॻाल्हायूं पिया त असांजो तमामु वॾो शाइर, अदीब, राइटर अख्तर दरगाई साहिब टेलीफोन ते मौजूदु वॾो मौसीक़ी जो पारखू आहे असांजो दोस्त, ॻाल्हायूं दौर हाज़िर में। बिल्कुलु जी साईं, अस्सलाम वालेकुम दरगाई साहिब। वालेकुम सलाम साईं। साईं ख़ुशि आहियो, तबियतूं सेटनि? साईं तव्हां ॿुधायो? मैं वॾी महिरबानी। नसीर मिर्ज़ा साहिब वेठो आहे, तव्हांखे सलाम चए पियो। वालेकुम अस्सलाम नसीर साईं खे। अख्तर, हिन दौर में मौसीक़ी जे ॼाणूं असां वटि हाणे जेके आङुरियुनि ते बचा आहिनि उन्हनि में तव्हीं त सरे फ़हिरिस्त आहियो। सो असांजो हक़ आहे त तव्हां उस्ताद आशिक़ अली ख़ान जे बारे में असांखे कुझु ॿुधायो। उस्ताद आशिक़ अली ख़ान खे सिंध में बाबा आशिक़ अली ख़ान चवंदा आहिनि। वाह, सुभान अल्लाह। ऐं इहो जेको टाइटल आहे सिंध में मां सम्झां थो सिर्फ़ बाबा आशिक़ अली ख़ान खे ई मिलियो। वाह।
ऐं उन खां पोइ जंहिं माण्हूअ खे मिलियो उहो बाबा आशिक़ अली खान जो ई शागिर्द हो, बाबा मुनव्वर अली शाह सक्कर जो। वाह वाह बिल्कुलु। ऐं सिंध में जेको गज़ल गायकीअ जो जेको सिलसिलो अॻ में वधि खां वधि जेको हुनजो कंट्रीब्यूशन गवालियार घराणे जो रहियो, छो त बाबा आशिक़ अली खान सिंध में तमामु घटि ईंदो हुयो। ऐं सक्खर में हुनजो को शागिर्द थियो साईं मुनव्वर अली शाह मासूमी, सही, जंहिंखे बि बाबा मुनव्वर अली शाह चइबो, उन वटि रहियो ऐं उनखे एतिरो इल्मु ॾिनो। पोइ सक्खर जा जेके बि राग जा घराणा आहिनि, ख़ासि तौर ते भट्ट जंहिंमें असांजो बरकत आहे थो हींअर, जी जी, उनजो वालिद साहिबु रसूल बख्श भट्ट बि बाबा मुनव्वर अली शाह जो शागिर्द हुयो। अच्छा। ऐं गुलाम अली संदीले जो जेको वालिद हुयो उस्ताद लोंग, उहो बि बाबा मुनव्वर अली शाह जो शागिर्द हुयो। अच्छा। ऐं सिंगार अली सलीम बि शुरू में बाबा मुनव्वर अली शाह जो ई शागिर्द थियो। अच्छा। त इहो इन्हीअ करे ॿुधायां थो त इहो बाबा आशिक़ अली खान जो जेको पटियाला घराणे जी गायकी जो जेको कंट्रीब्यूशन सिंध में दाख़िल थियो, मां सम्झां थो हुनजो पहिरियों माण्हू बाबा मुनव्वर अली शाह हुयो, जंहिं इहो पटियाला घराणे जो जेको सिंध में अंगु ॾिनो। ऐं उन खां पोइ ज़ाहिर आहे अमानत अली खान जेको बड़े गुलाम अली खान जो भाउ हो, उहो बि इन्ही ख़ानदान जो शागिर्द हो। ऐं ख़ुदि बड़े गुलाम अली खान बि बाबा आशिक़ अली खान जो शागिर्द थियो। त आशिक़ अली खान जो जेको अंदाज़ हुयो, जेको हुनजो इल्मु हुयो, उहो एॾो त बाकमाल हुयो जो उन दौर जा जेके बि वॾा रागी हुया, जीअं मूं बड़े गुलाम अली खान जो ज़िक्र कयो, जी जी, त उहो ख़ुदि हुनजो शागिर्द थियो हुयो। त सिंध में पटियाला घराणे जो जेको सिलसिलो थियो, उहो बाबा आशिक़ अली खान खां ऐं बाबा मुनव्वर अली शाह खां, या ईअं चइजे त पोइ वरी अमानत अली खान जेको बड़े गुलाम अली खान जो भाउ हुयो या उनजो पुटु हुयो गुलाम अब्बास खान, जी हा बिल्कुलु सही आहे, उन्हनि सिंध में रही करे काफ़ी उन गायकी खे फ़रोग़ ॾिनो। हा, बाक़ी बाबा आशिक़ अली खान जो जेको कलाम ॻायल आहे, जादू लाइ वियमि जीअ में, हा सिंधड़ो, उनजो त को मिसाल ई कोन्हे। जादू लाइ पंध पहाड़ जाला पंध पहाड़ दे पुजण यार जादू लाउरी सोरा जादू यार जादू लाए जादू लाए लालन लाल लटे लटे लालन लाल लटे मुझा मल कजड़ लाल जादू लाया जादू लाया जादू लाया जादू लाया जी बोला जादू लाया जादू लाया जी जादू लाया
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बाबा आशिक़ अली ख़ान तमामु वॾो नालो आहे, तमामु घटि रहियो सिंध में, जी जी, पर हुन पंहिंजो वॾो मक़ाम हुनखे मिलियो ऐं वॾो कमु करे वियो मुख़्तसरी अरसे में। ठीक ठीक मां थोरो अवां ज़िक्र कयो। हाँ, महिरबानी। आशिक़ अली ख़ान खे यादि कयो आहे ऐं वाकई उहो अकेलो ई माण्हू हुयो। बाबा आशिक़ अली ख़ान अकेलो ई माण्हू आहे पंहिंजे क्लासिकल घराणे में। ठीक आहे साईं, वॾी महिरबानी, महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी। अख़्तर जेको चयो पिए त असां सखर में ख़ासि तरह सां आशिक़ अली ख़ान, पर आशिक़ अली ख़ान जीअं तव्हां पंहिंजे तारुफ़ में ॿुधायो त असांजे जेके हाशमी ख़ानदान आहे, साईं मोहम्मद ज़मान साहब मटियारी वारो, ऐं गॾो गॾु वाढनि जो पिड़, जमाल शाह जो पिड़, उते नवाबी ऐं गोली जेको क़ुर्बान जीलानी साहब अदाकार अनाउंसर उनजो ख़ानदान आहे, उते ख़ान साहब आशिक़ अली ख़ान जो इंतिहाई अचणु वञणु वॾो, ऐं शाह लतीफ़ जी दरगाह, कलंदर लाल शहबाज़ जी, हिते हुननि जा चौकियूं आहिनि। ऐं उस्ताद आशिक़ अली ख़ान जी ॻाल्हि आऊं अशरफ ज़रूरु तव्हांखे करणु चाहींदुसि त जीअं अख़्तर बि चयो त सिंधड़ो जेको आहे जादू लाइ व्याजीअ में हिकिड़ो कमाल आहे इहो, जीअं कलाम जीअं न कंहिं ताज में कोहिनूर जो हीरो हूंदो आहे, ईअं आहे हिन जो सिंधी जेके बि कलाम आहिनि त सिंधड़ो आहे या इन कलाम या इन राग खे वरी कंहिं एॾी ज़रूरत न थिए जो जीअं जिते हिन ते उस्ताद जिते ॻाए छॾे वियो आहे उन खां पोइ बराबरि त सिंध में कुझु तर्ज़ूं सिंधड़ो में ठहियूं आहिनि जेके वहीद अली ऐं ॿियनि ॻाइण वारनि ॻायूं आहिनि, पर जेका जिते छॾे वियो आहे उहा उते कान्हे। त आशिक़ अली ख़ान जो जेको उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान जो जेकॾहिं तज़किरो कंदासीं त छाकाणि त हमद सर आहिनि, हुननि खां इम्प्रेस पिया आहिनि, पर इहा हिकिड़ी तारीख़ी ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां, ऐं तमामु अजीब ॻाल्हि आहे ऐं तहरीर थियल आहे त मिसाल तौर ते उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान जिते असीं इंशा अल्लाह अॻिते हली ॻाल्हायूं था त उनजे वालिद साहब जो नालो आहे अली बख्श ख़ान। अच्छा, काले ख़ान उनजो चाचो आहे। ही वॾा दबंग गवैया आहिनि, छो त उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान बेसिकली त सारंगी वॼाईंदो हो इनायत भाई डेरा वाली सां लाहौर में हेॾां होॾां, ही जेके तवाइफ़ूं ऐं मुजरनि वारियूं ॻाइनि थियूं उनजा कुझु कलाम बि यूट्यूब ते मौजूदु आहिनि। अल मुख़्तसर त हिन जो शौक़ु थियो बड़े ग़ुलाम अली ख़ान जॾहिं तयारी वरिती त उनजी ख़्वाहिश थी त हू पंहिंजे दौर जे वॾे मल पहलवान सां दंगल करे, कंहिंसां? उस्ताद आशिक़ अली ख़ान सां। अच्छा, हाणे ही माना बड़े ग़ुलाम अली दंगल करण पियो वञे उस्ताद आशिक़ अली ख़ान सां। हाणे जॾहिं घरां निकितो आहे त हुनजो पीउ हुनखे मिनथूं पियो करे त न वञ तूं हिन वॾे उस्ताद सां, ऐं हू ज़िद करे निकितो आहे। हीअ तहरीर हेठि किताब आहे, मौजूदु आहे उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान में। जॾहिं अधु पंध ताईं वियो आहे त हुनजे पीउ पेरे पियो अथसि वञी उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान चई त बाबा ॾाहो थी तूं हुन खां जेकॾहिं तो हाराए मुक़ाबिलो बराबरि थियो त का ॻाल्हि कोन्हे, पर जेकॾहिं तो हारायो त असां सॼी ज़िंदगी पटियाला घिराणे वारनि जे आॾो असांजो कंधु झुकियल हूंदो, इन करे तूं मुक़ाबिलो न कर। ऐं हू अध रस्ते सां मुड़ी आयो ऐं हुन आशिक़ अली ख़ान सां मुक़ाबिलो न कयो। माना त पाण ख़ुशकिस्मत आहियूं जो असां एॾी नाले हवाले वारे शख़्सियत ते पाण ॻाल्हाए रहिया आहियूं। ऐं चाहींदुसि त मुर्तज़ा मजबूर खे इनशा अल्लाह ज़रूरु इहो कलाम मिलंदो, छाकाणि त ही पंहिंजे दौर जा टे ईअं चइजे न जीअं शतरंज ते वॾा बादशाह ईअं हलंदा आहिनि, मोहरा हलंदा आहिनि, पंहिंजी रांदि खेॾंदा आहिनि, खटींदा आहिनि ऐं मल्हाईंदा आहिनि पाण खे, त अहिड़ी तरह सां हिकिड़ी दौर आहे 20वीं सदीअ जो जंहिंमें टे रागी दबंग हिक ॿिए सां मुक़ाबले में हलनि पिया। उन्हनि मां उस्ताद आशिक़ अली ख़ान, उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान ऐं टियों आहे उस्ताद उमैद अली ख़ान। हाणे ही तमामु अशरफ ईअं घटि थींदो आहे जेकॾहिं तव्हांखे ख़बर पए त लता मंगेशकर ऐं नूर जहान गॾु ॻायो आहे त तव्हांखे केॾी ख़ुशी थींदी त असां जल्द अज़ जल्द कलाम ॿुधूं, पर इतफ़ाक़ आहे त उहो न थी सघियो आहे न। हाणे ईअं थियो आहे त उस्ताद आशिक़ अली ख़ान ऐं उस्ताद उमैद अली ख़ान ही ॿई कांटे जी तौर जा वॾा गायक आहिनि, पर हिकिड़ी रिकॉर्डिंग कंपनी आहे जंहिं राग ललित 3.5 मिंट 4 मिंट हिननि ॿिन्ही ख़्याल थोरो करे ऐं पोइ दुरुत कई अथनि माना बुलंपत खां पोइ दुरुत ते जॾहिं आया आहिनि त बिजलीअ वांगुरु छूट पलटा उस्ताद आशिक़ अली ख़ान आया आहिनि, पलटा बिजलीअ वांगुरु खेड़ियूं पियूं तजला ॾियनि उस्ताद उमैद अली ख़ान। त हिननि ॿिन्ही जेको आहे असीं इनशा अल्लाह कोशिशि करियूं था त जेकॾहिं राग ललित जेको मौजूदु आहे त असां उस्ताद आशिक़ अली ख़ान ऐं उस्ताद उमैद अली ख़ान जो गॾिजी हाणे मजबूर साहब खे चऊं था त महिरबानी करे असांखे इहो राग जेकॾहिं हुजे हथु करे ऐं लॻाए
वेलकम बैक दोस्तों, प्रोग्राम मेहरान जा रागी असीं जी ख़िदमत में मेहरान टेलीविजन ता पेश करे रहिया आहियूं। मेहरान जे रागी में पहिरें हिस्से में असां खान साहब आशिक़ अली खान जी ज़िंदगी ते मुख़्तसर ॻाल्हायो, उन जी ज़िंदगी, उन जे फ़न ते, उन जे कलामनि ते नसीर साहब गुफ़्तगू कई। ऐं हाणे ॿिए हिस्से में तव्हांखे ॿुधाईंदासूं, अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं खान साहब बड़े ग़ुलाम अली खान जी शख़्सियत ते, उन जे फ़न ते, जी नज़ीर साहब जी ज़िक्र कयो। त नज़ीर साहब, हाणे हीउ जेको खान साहब बड़े ग़ुलाम अली आहे त इहो असां ॿुधो हो त इहे ॿ टे नाला हुआ या हिकिड़ो नालो हो? बड़े ग़ुलाम अली खान हिकिड़ो ई नालो आहे, नालो जेको कुसूर जो आहे, लाहौर जे भरिसां जेको कुसूर आहे। तव्हांखे ख़बर आहे त बुले शाह जो जेको इलाइक़ो आहे, इवन मलकेतरम नूरजहान बि कुसूर जे रेलवे स्टेशन तां लहिबो आहे न। अशरफ, असीं ज़ियारत करे आया आहियूं नूरजहान जी घिटीअ जी, अॻियां विया आहियूं त बुले शाह ते, तव्हां यकीन असांजा इलाही दोस्त विया आहियूं। त असांजे वॾे बड़े ग़ुलाम अली खान जो जेको शहर आहे उहो कुसूर आहे, ऐं उनजे वालिद साहब जो नालो अली बख्श खान आहे। ऐं अली बख्श खान खां बि जेको वॾो रागी आहे उहो काले खान भूत आहे। माना हू गायकीअ में ईअं पाण जेके ज़बरदस्त वॼाइण वारा ॻाइण वारा हूंदा आहिनि, उन्हनि खे वरी पोइ ईअं जेके ग़ैर मरई ताक़तूं थींदियूं न, जिन ही भूत आहे। त काले खान जेको हूंदो हिन जो ॾाढो न, उस्ताद बड़े ग़ुलाम अली खान जो चाचो उस्ताद
बड़े गुलाम अली खान जो चाचो हो उस्ताद काले खान बूत ठीकु आहे। जेका हुन तरबियत वरिती तरबियत हुई। वठी, ठीकु ठीकु पर हिते एतिरो बि ज़रूरु ॿुधाइबो त उस्ताद गुलाम अली खान पंहिंजे पीउ अली बख्श खान खे अकेलो कोन हो, उन पाण में 3 भाउर हुआ, टिनी जो वॾो नालो आहे। वाह, हिकिड़ो त बागों में पड़े झूले, वाह। तुम हमें भूल गए हम तुम्हें नहीं भूले, खान साहब बरकत अली खान जंहिं उर्दू गज़ल मेहदीअ सन खां पहिरीं लाइट क्लासिकल में मुतारफ़ करायो, उस्ताद बड़े गुलाम अली खान जो भाउ। ऐं नंढे में नंढो भाउ जंहिंजो नालो हो उस्ताद अमानत अली कुसूरी, असां उहो ॾिठो, छो त उहो टंडे ठोड़े में मिर्ज़ान जे पाड़े में ऐं मंगराड़नि जे पाड़े में अची रहियो, जिते सिंगार अली सलीम खे असां हुनजो ख़िदमत कंदे गायकी सिखंदे असां अॻियुनि सां ॾिठो, ऐं गॾो गॾु हुनजी ख़िदमत कंदी हर लिहाज़ खां, जीअं उस्ताद जी ख़िदमत कबी आहे। त हाणे उस्ताद बड़े गुलाम अली खान जो जेकॾहिं असीं मुख़्तसर लफ़्ज़नि में इंशाअल्लाह तव्हां तारुफ़ पेश कंदो, पर बुनियादी तरह सां हुनजो जेको रंग हो उहो हू गायकी खां पहिरीं हू सारंगी नवाज़ कमाल जो हूंदो हो, ऐं सफ़रदार जंहिंखे चइबो आहे, अकम्पनिस्ट या संगत करण वारो, त हू जेको जंहिं हीरा मंडीअ जे वॾी गायका मुजरा गायका सां सारंगी वॼाईंदो हो उस्ताद बड़े गुलाम अली खान, त उनजो नालो हो इनायत भाई डेरा वाली। ऐं उस्ताद बड़े गुलाम अली खान छाकाणि त तव्हां ॾिसंदो त हुनजा हिकिड़ा शेपर ज़बरदस्त शेपर, ऐं पोइ उनजो वरी जुस्सो जान जेका आहे न वरी तमामु थुल्हो हूंदो। त इन करे उस्ताद आशिक़ अली खान हुनखे जॾहिं बि चैलेंज कंदो हो न ॻाइण लाइ त मूं पढ़ियो आहे त चवंदो आ मोटे पोइ माना मुक़ाबिलो करियूं। त इहे आहिनि दिलचस्प ॻाल्हियूं। अच्छा निज़ाम, हाणे जीअं त ख़ान साहब बड़े गुलाम अली खान त तक़रीबन क्लासिकल ॻायो आहे, ठीकु आहे न, ऐं गायकी ॻाई आहे, कुझु कलाम उर्दू में ॻायो, पर हिकिड़ो कलाम चवंदा सिंधी में हुन ॻायो आहे, त छो न पाण स्टार जेको आहे उहो सिंधी कलाम जेको ख़ान साहब ॻायो आहे माना ॿुधूं ॾिसूं था, उन खां पोइ वरी पाण तारुफ़ पेश कंदासीं। दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था ख़ान साहब बड़े गुलाम अली खान जी आवाज़ में हीउ यादगार गीत जेको सिंधी में आहे।
वेलकम बैक नसीर साहब, जीअं त मूं तव्हां सां ज़िक्र कयो त पाण हिन कलाम खां पोइ वरी ख़ान साहब जो थोरो तारुफ़ पेश कंदुमि, जेकी इजाज़त ॾियो त त दोस्तो, बाबा बुल्ले शाह जे शहर मुद्दत क्लासिकल गायकनि कलाकारनि खे जनम ॾिनो, मूसीकारनि खे जनम ॾिनो, जिन में ख़ान साहब, बड़े ग़ुलाम अली ख़ान ऐं बरकत अली ख़ान ऐं ॿिया बि शामिल आहिनि। हिन सरज़मीन जे सुरनि में एतिरो रस चस आहे जो उन जो जवाब ई न आहे। बड़े ग़ुलाम अली ख़ान, बरकत अली ख़ान, मलका तरन्नुम नूरजहां जा सुरीला आवाज़ उन जा साॻिया ई दरवाज़ा आहिनि ऐं कुसूर वाक़ई कुसूर आहे। बड़े ग़ुलाम अली ख़ान 12 अप्रैल 1902 ते अली बख्श ख़ान कुसूर जे घर में कुसूर में जनम वरितो। अली बख्श ख़ान पंहिंजे दौर जो वॾो सारंगी नवाज़ हो, मगर ग़ुलाम अली 16 साल जी उमिरि में सारंगी नवाज़ जो फ़न पंहिंजे चाचे काले ख़ान खां सिखियो ऐं मारूफ़ गवैयनि सां सारंगी नवाज़ी शेयर करणु लॻो ऐं पोइ अलाइजे त कहिड़ो पूरो पियसि जो सारंगी खे ख़ैराबाद चई तानपुरो कुल्हे ते रखियईं ऐं रागदारी सां जुड़ी वियो। बड़े ग़ुलाम अली ख़ान उस्ताद आशिक़ अली ख़ान खां बि जुज़वी सहकार वरितो हो। मशहूरु आम आहे त मशहूरु फिल्मी मूसीकार ख्वाजा ख़ुर्शीद अहमद जी रियाज़गाह ते हिकु क्लासिकल मूसीक़ी जी महफ़िल सजी हुई। सो उन महफ़िल में बड़े ग़ुलाम अली ख़ान जॾहिं राग कमाच जी ठुमरी ॻाई त उन में के नुक्स रहिजी विया हुआ। सो जॾहिं आशिक़ अली ख़ान जो वारो आयो त हुन साॻे ई राग में उहे नुक्स पूरा करे ॾेखारिया त बड़े ग़ुलाम अली ख़ान जूं अखियूं खुली वियूं ऐं उन रंगारंगी महफ़िल में हिन घराणे जे उस्ताद अब्दुल वहीद जी शागिर्दी खे ख़तमु करे आशिक़ अली ख़ान खां उस्तादी जो सॻो बि बदिरायो ऐं पोइ ग़ुलाम अली ख़ान बि बड़े ग़ुलाम अली ख़ान तौरु मशहूरु थी वियो। ख़ान साहब बड़े ग़ुलाम अली ख़ान जो नंढो भाउ बरकत अली ख़ान सांस तबला नवाज़ी कंदो हो, तंहिं वरी ग़ज़ल ऐं ठुमरी ॾांहुं ध्यानु ॾिनो। सो ठुमरी जे गायक तौरु हू मशहूरु थी वियो। बड़े ग़ुलाम अली ख़ान पंहिंजी गायकी जी शुरूआति लाहौर रेडियो खां कई ऐं केतिरो अरसो पंहिंजो होम रेडियो सां हू वाबस्ता रहियो। हू क्लासिकल कलाकार वांगुरु बड़े ग़ुलाम अली ख़ान खे सिंध ॾिसण जो इश्तियाक थियो। सो सिंध में अची कराची रेडियो सां मुंसलिक थी वियो ऐं क्लासिकल गायक तौरु परफॉर्म करणु लॻो ऐं रिहाइशगाह इमाम बारगाह 12 इमामी कराची में हुन रिहाइश अख़्तियार कई। कराची में रिहाइश पज़ीरी दौरान हू सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि महफ़िलूं करणु लॻो हो। इन सिलसिले में हू 2 टे भेरा शाह लतीफ़ जी नगरी बिटशाह में बि भिटाई पीरनि जे सॾ ते कही आयो हो ऐं उहे महफ़िलूं बि बिटशाह जे केतिरनि सुरीलनि ऐं कनरस माण्हुनि ॾिठियूं ऐं ॿुधियूं। बिटशाह जे हिकु कनरस फ़नकार मोहम्मद ख़ान खे उन्हनि महफ़िलुनि जूं ठुमरियूं अॼु बि यादि आहिनि। कराची जी हिकु महफ़िल में बड़े ग़ुलाम अली ख़ान हिकिड़े नंढड़े फ़नकार मोहम्मद जुमन खे फिल्म काजल जो गानो ॻाए ॿुधायो। सो ख़ुशि थींदे खेसि 5 रुपया ख़र्ची ॾेई प्यार कंदे संदसि वालिद अहमद ख़ान खे चयईं त हीउ छोकिरो पढ़ंदो कोन, राग ॻाईंदो। सो संदसि रस्ता रोक न कजईं त बहितर थींदो। पोइ जॾहिं जुमन मूसीकार थियो ऐं नालो ऐं हवालो कमायो त उस्ताद बि ख़ुशि थियो हो ऐं ही फ़नकार लॾा बि अजीब मख़लूक आहिनि, मशहूरु थींदा आहिनि त अकेलायूं ऐं नवे केलायूं तलाश कंदा आहिनि ऐं बार बार पंहिंजा बयान आस्ताना उस्ताद तब्दील कंदा रहंदा आहिनि। बाज़ औकात त पंहिंजूं ज़ातियूं बि तब्दील कंदा रहंदा आहिनि। सो बड़े ग़ुलाम अली ख़ान बि इहे शयूं तलाश कयूं ऐं पंहिंजे फर्ज़नि मुनवर अली ख़ान खे साण करे सिंध में बुल्ले शाह जो देश छॾे हिंद हलियो वियो ऐं इहो 1958 वारो साल हो। हिंद में बड़े ग़ुलाम अली ख़ान खे वॾो मान मर्तबो मिलियो। उन वक़्त जे वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरू तरफ़ां खेसि शोहरत ऐं शहरियत ऐं उन खां अलावा काफ़ी सहूलियतूं ॾिनई। बड़े ग़ुलाम अली ख़ान रुख ॾिसी मुख ॿोलींदड़ कलाकार हो। हुन पंजाब में माया, सिंध में काफ़ियूं बि ॻायूं। सो हिंद में खेसि ठुमरी जी आफ़र थी त हिंद जी ज़मीन ते ठुमरियुनि जी बरसात वसण लॻी। बड़े ग़ुलाम अली ख़ान खे फिल्म मुग़ल आज़म में ठुमरी ॻाइण जी आफ़र आई त हुन रद्द कंदे चयो त हू कंहिं फिल्म लाइ न ॻाईंदो ऐं हिंद वारनि वटि मोहम्मद रफ़ी गाने ॻाइण लाइ काफ़ी आहे। पोइ फिल्म जो डायरेक्टर ऐं मूसीकार ब्रीफ करणु आयो ऐं हुनखे चयईं त ख़ान साहब तव्हांखे हीउ गानो ठुमरी में ॻाइणो आहे। फिल्म जो मरकज़ी किरदारु दिलीप कुमार हो ऐं फिल्म हिंद जे महांगी तरीन फिल्म आहे। पोइ 25,000 हर गाने लाइ उस्ताद खे राज़ी कयो वियो ऐं नज़रानो ॾिनो वियो।
उन दौर जी ॻाल्हि आहे त जॾहिं लता मंगेशकर हर गाने लाइ 500 रुपया वठंदी हुई। उस्ताद बड़े गुलाम अली खान जी आवाज़ हवाउनि में उॾारिया त चौतरफ़ वाह वाह थी वई। बड़े गुलाम अली खान पंहिंजे फर्ज़न मुनवर अली खान खे बि तयारु कयो ऐं पंहिंजी जगबंदी में ॻारायो। उन में वॾो नालो हवालो कमायो ऐं बड़े गुलाम अली खान खे 1952 में भारत जो सभ खां वॾो एज़ाज़ मिली वियो, जेको तमामु वॾी ॻाल्हि हुई। खान साहब बड़े गुलाम अली खान हिन जे नामुल रेडियो स्टेशन बम्बई, दिल्ली रेडियो तां बि ॻायो ऐं उन्हनि शहरनि में सुकूनत पिणु अख़्तियार कई, मगर संदसि आख़िरी अयाम तवील अलालत समेत हैदराबाद दखन में गुज़रिया, जिते 5 अप्रैल 1968 ते पसाह पूरा कई ऐं हैदराबाद दखन जी धरती खेसि पंहिंजे आगोश में उमाणे छॾियो। कसूर जी धरती ॼाओ गुलाम अली खान, जेको भरियल बदन, सेहतमंद जिस्म, वॾनि शहपरनि सां वॾो नाले वारो मुड़ुसु हो, जंहिंखे ॾिसी कंहिं रुस्तम पहलवान जो गुमान थींदो हो। तंहिंजा आख़िरी ॾिहाड़ा तमामु घणा गुरबत में ऐं बीमारी में गुज़रिया। बकौल उस्ताद सलामती खान जे त हू हदनि जी मुठ वञी बचो हो। जी हा, त खान साहब ही हो पंहिंजो नसीर साहब खान साहब जेको तारुफ़ हुन में जेको ॿुधायो खान एॾी वॾी बीमारी थी। अशरफ, हिते ज़रूरु तव्हां जेको तारुफ़ में ॿुधायो त हुन मुग़ल आज़म जा जेके 2 नीम क्लासिकल ख़याल आहिनि जेके ॻाया आहिनि, जंहिंजी मौसीक़ार आज़म नौशाद साहब जी आहे, त आउं सम्झां थो त इहे राग सुहिणी ऐं पूरिया आहिनि, जिन में दिलीप कुमार ऐं पंहिंजो असांजी मधुबाला जेके रोमेंटिक सीन आहिनि, बाग आहिनि, फुआरा आहिनि, शालीमार बाग आहे, त आउं सम्झां थो त हीउ ॾाढो मुनासिबु मौक़ो त इन सां इहो हुनजो वॉइस जेको आहे उस्ताद बड़े गुलाम अली लाजवाब ॻायल आहिनि। ऐं आख़िरी जेके अयाम आहिनि उहे हैदराबाद दखन में उस्ताद बड़े गुलाम अली खान जा गुज़रिया आहिनि। उन में हिकिड़ी ॻाल्हि जेका हुन जे हिकिड़े शागिर्द लिखी आहे त आउं जॾहिं अयादत करणु वियुसि त हुनजी कची कोठी हुई हैदराबाद दखन में, जंहिंमें हू सुतो पियो हो, हंधि वेड़ियल हो, हुनखे टेक ॾेई आराम पियो कयईं। त उन जे साम्हूं हिकिड़ी दरी हुई, उन में झिरकियूं हुयूं जिन चिर 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 पियो कई। त चई त ही उस्ताद खां मूं ज़िंदगी में पहिरियों दफ़ो जॾहिं इंटरव्यू कयो त मूं चयो, उस्ताद तव्हांजो आवाज़ त सॼी दुनिया खे पसंदि आहे, तव्हांखे छा जो आवाज़ पसंदि आहे? त पाण चयूं त ही सुबुह सुबुह जो जॾहिं झिरकियूं वणनि में ॿोलींदियूं आहिनि, उहो मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। हाणे चई त उहो माण्हू जॾहिं बीमार थियो त हर ॻाल्हि खां बेज़ार थी वियो, ऐं आख़िरी मुलाक़ात में जॾहिं हुन जे ॿुंभे में झिरकियुनि चिरचिर पे कई त आऊं जॾहिं हुन खां मिली मोकिलाए ॿाहिरि निकिरणु लॻुसि त मूंखे चई, ए भाई ज़रा सुनो तो सही। हीणे आवाज़ में उस्ताद बड़े गुलाम अली खान उहो भाई लिखे थो त मूंखे सॼई तो चैम जी उस्ताद किबला फरमाइए। तो चई, ये जो चिड़िया हैं, ये जो चिरचिर कर रही हैं, मेरे दिमाग में सुराख हो रहे हैं, ज़रा इनको तो भगाओ। तो इंसान जॾहिं उरूज में आहे त ॻाल्हि जेका वणे थी, जॾहिं वरी बीमार आहे ऐं पंहिंजो पाण खे बि नथो वणे त ज़वाल में हुनखे इहे झिरकियूं जेके हुनखे पसंदि हुयूं उहे हुनखे नापसंदि थियूं। सो इहो हो असांजो उस्ताद बड़े गुलाम अली खान। त नसब हाणे पाण को बि आइटम चऊं था पंहिंजो साईं मुर्तज़ा मजबूर साहब माशाअल्लाह क्लासिकल जाम आहिनि हुन जा, क्लासिकल असांखे आइटम ॾेखारे ॿुधाए त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था। वेलकम बैक दोस्तों, प्रोग्राम महरान जा रागी असीं जी ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। महरान जे रागी जे अॼोके हिन प्रोग्राम में असां तमामु वॾनि 2 नालनि खे यादि करे रहिया आहियूं। पहिरें हिसे में असां ज़िक्र कयो ख़ान साहब आशिक़ अली ख़ान जी ज़िंदगी ते, हुन जे फ़न ते असां गुफ़्तगू कई, ऐं हिन आख़िरी हिसे में ख़ान साहब बड़े गुलाम अली ख़ान जी शख़्सियत, उन जे फ़न ते असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। नसीर साहब, हीअं त जीअं तव्हां ॻाल्हि कई त ख़ान साहब बड़े गुलाम अली ख़ान त माना तानपुरे जो बि मास्टर हो, सारंगी जो मास्टर हो, उन सां गॾोगॾु मूसीकार बि हो, ऐं उन सां गॾोगॾु ॻाईंदो बि हो, माना पलटा भणंदो। जी हा, गवैयो हो न, गवैयो त आम हिकिड़ी ॻाल्हि चवंदा आहिनि त भई जेकॾहिं को माण्हू जिस्म जो भरियल आहे त उहो वरी साह सां जेको आहे उहो सुर उन ॻाल्हि ते नथो वञे। त तव्हां नसीर साहब एज़ ए म्यूज़िक जे हिसाब सां इन ॻाल्हि खे मञो था तव्हां? ऐं छाकाणि त राग जो जेको बि तालुक़ु आहे उहो फिफड़नि सां आहे। जी जी, छाकाणि त जिन जी रियाज़त हूंदी आहे मुसलसल, उहो उन्हनि जा फिफड़ कॾहिं बि कमज़ोर कोन हूंदा आहिनि। अशरफ, ऐं गुज़िरियल ॾींहंनि में हिननि असांजी लता मंगेशकर साहिबा उनखे चयो वियो त उनखे टाइफॉइड थी वियो आहे। टाइफॉइड जो जेको 100% असरु
फिफड़नि सां हूंदो आहे। पर डॉक्टरनि चयो त लता मंगेशकर खे जेको टाइफॉइड थियो आहे इहो इनखे कुझु कोन कंदो, छाकाणि त ही 35 खां 40,000 गाना ॻाए चुकी आहे ऐं एतिरी रियाज़त हिन कई आहे जो हिन जा फिफड़ मज़बूत आहिनि, हाणे हुनखे टाइफॉइड नुक़सान नथो पहुचाए सघे। त अहिड़ी तरह सां तव्हां मेहदी हसन साहिब जा इंटरव्यू ॾिसंदो न त हू चवंदा त असांखां कुश्ती कराईंदा, असां एक्सरसाइज़ कराईंदा, असांखां डोड़ विझराईंदा त जीअं असांजा छा मज़बूत थियनि, फिफड़। इहो बज़ाहिर त चवंदा आहिनि त गवैया ते खवैया, त उहे त खाइण जा तमामु घणो उन्हनि खे शौक़ु हूंदो आहे, छाकाणि त राग एनर्जी घुरे थो, ताक़त घुरे थो। त उहो जेको 2-2.5 कलाक तव्हां जेकर रियाज़ कयो त दिमाग़ ख़ाली थी वेंदो हलियो, जिस्म घुरे थो तव्हांखे एनर्जी। त उन्हनि जो गवई जो जेको तव्हांजो सुवालु आहे त उन्हनि जे मोटे हुजण जे करे, थुल्हे हुजण जे करे, हुननि जे फिफड़नि में साह जो घटि वधि थियण अचे न, उन्हनि जा फिफड़ एॾा मज़बूत हूंदा आहिनि जो बज़ाहिर त थुल्हा हूंदा आहिनि पर हुननि जा फिफड़ मज़बूत हूंदा आहिनि। जी निसाब, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई पे, उहा ॻाल्हि अधु में रहिजी वई। अशरफ, जीअं असां वॾनि बरसग़ीर जे गवैनि जो जेको तस्करो कयूं पिया ख़ुशनसीबीअ सां, असांजी धरतीअ जो बि भाॻ आहे त बड़े ग़ुलाम अली ख़ान हुजनि, उस्ताद आशिक़ अली ख़ान हुजनि, उस्ताद उमैद अली ख़ान, उन्हनि सभिनी सिंध खे पंहिंजो मस्कन बनायो आहे। उस्ताद मंज़ूर अली ख़ान चवंदो हो, असीं बार बार इहा ॻाल्हि, छाकाणि त अशरफ सुठा लफ़्ज़ जेके आहिनि उहे दोहिराइजण में को बि हर्ज कोन्हे। मूं त उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे वातां ॿुधो त असांजा जेके वॾा हुआ ग्वालियर वारा, उहे चवंदा त सिंध हलो, छाकाणि त इन लफ़्ज़ में मौसीक़ियत आहे, सा नी धा धा नी सा। हाणे जंहिं मुल्क जे या जंहिं हिसे में जंहिं वतन जो नालो ई मौसीक़ीअ सां लबरेज़ आहे त उते हलो, ॻायो बि, कमायो बि, खाओ बि ऐं पंहिंजी मौसीक़ीअ खे फ़रोग़ ॾियो। त इहा साॻी ॻाल्हि आउं उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान लाइ चवंदुसि त हुन हैदराबाद खे कसरत सां शाह लतीफ़ जे दरगाह ते हाज़िरियूं ॾिनियूं आहिनि। ऐं आउं हिकिड़ो तव्हांखे ॿुधल ॻाल्हि ॿुधायां थो जेका असांजे बुज़ुर्ग रागिन ऐं ॻाइण वारनि ॿुधाई आहे, जिन 1955-56 में उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान खे जमाल शाह जे पिड़ में ख़ुदि ॿुधंदे साम्हूं ॻाईंदे ॿुधो। मिसाल तौर ते माड़े चो ग़ुलाम मोहम्मद ग़ुलामू, केरु नथो सुञाणे, तबले नवाज़, जंहिंजो नाठी अहमद नवाज़ ऐं जंहिंजो पुटु मुनव्वर हुसैन, जंहिंजो पुटु हाणे महर अली मुनव्वर हुसैन, हीउ हिकिड़ो सिलसिलो आहे। त असांखे ग़ुलाम मोहम्मद ग़ुलामू ॿुधाईंदो हो त जॾहिं 1955-56 में उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान आयो त उन सां लौंग फ़क़ीर, उस्ताद मोहम्मद यूसुफ जो वालिद, उहो हुन सां ढोलक पियो वॼाए। त हुन फरमाइश कई त ग़ुलामू तूं मूंसां गॾु तबलो वॼाए। उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान पे चवे त चई त उस्ताद अॼु मुंहिंजी दिलि चए थी त आउं रुगो तोखे हीअं ॾिसां, तोखां वेही ॿुधां, त अॼु तोखे वॼाईंदुसि त मुंहिंजो ध्यानु तो बि कोन हलियो वेंदो, राग कोन ॿुधी सघंदुसि। पर चई त मजबूर कयईं, सो नेठि मूं हुनखे वरी हुन सां गॾु वॼायो। उन मुलाक़ात में लौंग फ़क़ीर ॿुधायो त मुंहिंजो मोहम्मद यूसुफ नंढड़ो हो। मोहम्मद यूसुफ जी पैदाइश आहे 1940 जी ऐं हीअ 56 जी ॻाल्हि था कनि, माना त हीअ मोहम्मद यूसुफ बलूगत ॾांहुं जवान आहे थोरो। त चई त लौंग फ़क़ीर चयो त बाबा ही मुंहिंजो पुटु आहे त मङणार, पर उस्ताद इजाज़त हुजे त तुंहिंजे अॻियां थोरो ॻाए। हाणे मोहम्मद यूसुफ उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान खे पंहिंजो राग ॿुधायो आहे। इहे सभु गवैया ॿुधाइनि था, ख़ान साहब ग़ुलाम ॿुधाए थो, तबला नवाज़, लौंग जा पोहींर ॿुधाइनि था। मोहम्मद यूसुफ खे ॿुधण खां पोइ उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान पेशन गोई कई। छा पेशन गोई कई? चई त बाबा हिन जो आवाज़ में अजीब मणिया आहे, जेको मोहम्मद यूसुफ अथव हीउ छोकिरो, हिन जे आवाज़ में अजीब मणिया आहे। कहिड़ी मणिया आहे? चई त लता मंगेशकर मुंहिंजी शागिर्द आहे, नूरजहान मुंहिंजी शागिर्द आहे, उहे पोड़ियूं थींदियूं त उन जो ॻाइण में आवाज़ ॾकंदो, पर हीउ छोकिरो जेकॾहिं पोड़ो बि थी वियो त हिन जो आवाज़ मूंखे ॿुधाए पियो त उन में लर्ज़िश कोन ईंदी, उहो ॾकंदो कोन। त इहो मोहम्मद यूसुफ माशाअल्लाह 58 सालनि ताईं तरोताज़ा जवान इहा पेशन गोई हुई उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान। सभु यकीन करियो त जेकॾहिं वक़्तु इजाज़त ॾिया त अञा बि गुफ़्तगू करियूं हा, पर जीअं त वक़्तु तमामु घटि आहे। त दोस्तो ही हो असांजो अॼोको प्रोग्राम महरान जा रागी, जंहिंमें असां गुफ़्तगू कई तमामु वॾे नालनि हवालनि वारे शख़्सियतुनि ते। इन सां प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियो। असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त। साथ